भली कार ॻाल्हि ॿोल सिलसिलो जारी रखूं था ऐं कोशिश कयूं था त जेके बरसात मुतासिरनि जे हवाले सां जेके अहम इशूज़ आहिनि या उन्हनि जा जेके मसला आहिनि उन्हनि ते डिस्कस कयूं ऐं असांजी कोशिश इहा बि हूंदी त हिन ई प्रोग्राम में जिन शयुनि जी निशानदेही थिए थी उहे असां इक़्तिदार धड़नि ताईं पहुचायूं त जीअं बरसात मुतासिर जा जेके हिन महिल रिसेंट जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे हल थी सघनि ऐं उन जे हवाले सां का प्लानिंग जोड़े सघिजे। सतार हिकु त हाणे कोशिश कयूं त जेको ईद वारो जेको आहे मरहलो उते छाकाणि त तव्हां सूरत हाल ॾिसो था त माण्हू कीअं था ज़िंदगी गुज़ारनि उन्हनि जा ॿारड़ा उन्हनि जूं औरतूं या मर्द त यकीनन हाणे ईद में कुझु ॾींहं वञी बचा आहिनि त ईद जे हवाले सां छा सूरत हाल तव्हांखे नज़र अचे थी। जेके ईद जा कपिड़ा आमतौर इहो हूंदो आहे त कपिड़ा हिकिड़ा सरकार या मुख़्तलिफ़ NGOs या इंतज़ामी माण्हू उते वञी करे उन्हनि खे ॾेई ईंदा आहिनि त छाकाणि त हाणे ईद में एतिरा ॾींहं वञी बचा आहिनि जो इहो अमल थियणु घुरिजे त उन्हनि ताईं कपिड़ा पहुचाया वञनि या जेके ईद जी ख़ुशियुनि में ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि उहे उन्हनि ताईं पहुचाए वञनि त तव्हांखे किथे नज़र आयो आहे? न असां पोयनि बोर्डनि में बि ॾिठो आहे त माण्हू कुझु फिलंथेरापिस्ट पंहिंजे हिसाब सां निकिरी पवंदा आहिनि ऐं उते वञी का ख़र्ची बि ॾींदा आहिनि उते वञी के पैसा बि विरहाईंदा आहिनि का अहिड़ी क़िस्म जी शइ कंदा आहिनि। पर मूंखे जेको मिसाल तौर कुझु इदारनि जो प्रोग्राम आहे जंहिं हिसाब सां त उहो उन प्रोग्राम मुताबिक़ मिसाल सम्झनि था त बाबा ईद खां पोइ असां हीअ डिस्ट्रीब्यूशन कंदासीं ऐं ब्लैंकेट्स जी या ॿी ख़रीदारी जेके मरहले में हूंदा आहिनि उहो उन हिसाब सां। बाक़ी ईद जे हवाले सां सच सरकार जी मूंखे ख़बर न आहे त उन्हनि जो छा प्रोग्राम आहे। सरकार जेका बि इमदाद अचे पई उहा NDMA जे थ्रू अचे पई ऐं उन्हनि जो विरहाइण जो प्रोसेस ईअं आहे त माना ईअं खणी चए त सियासी जेके माण्हू आहिनि उन्हनि खे उहा शइ मिले थी पोइ उहा हाणे उहा पंहिंजनि माण्हुनि खे मिले या ॿियनि माण्हुनि खे मिले या टिनि माण्हुनि खे मिले उहो उन तरीक़े सां थिए पई। समाजी इदारनि जे हवाले सां कुझु समाजी इदारनि थी सघे थो उन प्रोग्राम ठाहियो हुजे त बाबा असां वञी करे का विरासत कंदासीं ऐं इन क़िस्म जी शइ थिए पई। ऐं असां वटि ईअं बि आहे त हिते घणा माण्हू जेको आहे 90% माण्हू जेके होमलेस आहिनि उहे जेके आहिनि उहे 90% जेके मुतासिर आहिनि उहे सिंध जी शेड्यूल कास्ट आहे जंहिंमें भील कोली मेंगवाड़ उन्हनि जो जेको हीअं हुयो दीवाली हुयो उन मौक़े ते उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी शइ कंहिं बि इदारे न विरहाई। सही सो अहिड़ी क़िस्म जी शयूं थियनि थी पयूं ऐं उन्हनि सां कुझु नाइंसाफ़ी बि आहिनि ख़ासि करे इमदाद जी विरासत जे हवाले सां समाजी इदारा पंहिंजे हिसाब सां का कोशिशि कनि पिया त उन्हनि खे जेको आहे इन क़िस्म जी शइ न थियण ॾियनि पर हू इहे चवनि था त सरकारी इमदाद में ॿिए पासे असां नाइंसाफ़ी थियनि पयूं। सही। अच्छा हिकिड़ो जेके इनफरादी तौर माण्हू विरहाइनि था सामान वञनि था उते बरसात मुतासिरनि सां मुलाक़ात कनि था वरी सामान हिकिड़ो विरहायो थो वञे। ॿियो जीअं मां अॻु में पुछुमि त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी कोऑर्डिनेशन सां त किथे किथे सामान जी ज़रूरत आहे किथे किथे मदद जी ज़रूरत आहे उहा करे सघिजे त जेकॾहिं को माण्हू इनफरादी तौर वञी करे सामान विरहाए उहो वधीक बहितर अमल आहे या डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी कोऑर्डिनेशन सां विरहाए वधीक प्रॉपर तरीक़ो उहो ई आहे? न उन्हनि खे जेके लोकल जेके समाजी इदारा आहिनि मुंहिंजे ख़्याल त उन्हनि सां पहिरीं लह विचड़ में अचणु घुरिजे या जेकॾहिं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ते सम्झनि था डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वटि ईअं आहे त माना को तरतीब अहिड़ी शइ न आहे जेको असां सम्झूं था त उन्हनि जी विरासत जे हिसाब सां त जेकॾहिं समाजी इदारनि सां कंहिं लह विचड़ में अचनि था बदीन में खोड़ सारा समाजी इदारा आहिनि जेके उते कमु कनि पिया जेकॾहिं उन्हनि सां लह विचड़ में अचनि था ऐं बाद में वञी करे उन्हनि माण्हुनि खे ख़बर आहे त जेके मुतासिर यूसियूं कहिड़ियूं आहिनि मुतासिर इलाइक़ा कहिड़ा आहिनि मुतासिर जयूं कहिड़ियूं आहिनि त उहो उन्हनि जे लाइ बहितर रहंदो। पोइ वञी करे छो जो अक्सर ईअं थिए थो त जॾहिं हिकिड़ा माण्हू ईअं लही था पवनि त उन्हनि सां सिक्योरिटी क़िस्म जा इशू थियनि था पिया उन ते लुटमार थिए थी या उन ते हमला बि थी वञनि था त बहितर ईअं आहे त जेको लोकल काथे के समाजी इदारा कमकार कनि था पिया त उन्हनि जे हवाले सां उन सां उहो राब्ते में अची करे पोइ वञी किथे वञण लाइ बहितर माना बहितर तरीक़ो इहो आहे। अच्छा हाणे हिन महिल हाणे 4 महीननि में पाण दाख़िल थियूं था त बरसात वारे इशू ते त जेको इशू इहो अहम इशू आहे छाकाणि त सिंध में जॾहिं 91 लख माण्हुनि जी पाण ॻाल्हि कयूं था त यकीनन सिंध जो तमामु वॾो इशू इहो आहे त जेको फोकस थियणु घुरिजे आहे हिन महिल उहो आहे या ध्यानु जेका मां ॻाल्हि कयमि इंट्रो प्रोग्राम जे में त उहो ध्यानु ओतिरो घटिजी वियो आहे वाकई बि इहा ॻाल्हि आहे? हा बिल्कुलु इहा शइ आहे छो जो माना कुझु ईअं थींदो न त कुझु सरकारी ईअं खणी चऊं त कुझु प्रोग्राम या सरकारी इदारा या जेके डोनरनि खे अहिड़े क़िस्म जो तासुर ॾिनो वेंदो आहे त जेके ख़ासि करे जेके ॿाहिरां डोनर आहिनि उन्हनि खे अहिड़े क़िस्म जो तासुर ॾिनो वेंदो आहे त बाबा सभु कुझु सही आहे ज़िंदगी मामूल ते अचणु शुरू थी वई आहे ऐं तई हाणे कुझु बि न कयो का शइ बहितर आहे ऐं असां जेको कुझु कयो आहे उहो सभु कुझु सही कयो आहे हाणे माण्हू जेको आहे पंहिंजे माना ज़िंदगी में वापसि अचनि पिया पर हुकुमराननि खे इहा सोचणु घुरिजे उन्हनि खे शयूं विसरी वेंदियूं आहिनि। पाकिस्तान जेको आहे अक़वाम मुतहिदा जे यूनाइटेड नेशन फ्रेमवर्क कन्वेंशन ऑन क्लाइमेट चेंज जो जेको आहे सिग्नेटरी आहे उन मूजिबि जेके बि डिज़ास्टर ईंदा हिन मुल्क में उन डिज़ास्टर उन्हनि जे हवाले सां जेके बि डिज़ास्टर ईंदा उन्हनि माण्हुनि जी हिफ़ाज़त करणी आहे। उहो अलार्मिंग सिस्टम खां वठी वेंदे डिज़ास्टर खां रिकवरी ताईं जेको आहे
उन्हनि खे सही करणी आहे. पाकिस्तान में माना जेको हींअर हिते हिकिड़ो कन्वेंशन जेको हिननि जो सही थियल आहे, पाकिस्तान एनवायरमेंटल एक्ट आहे 1997 में जेको हुननि पास कयो हुयो, उन मूजिबि बि जेको आहे हिननि खे हिननि माण्हुनि जी जेको आहे एनवायरमेंटल प्रोटेक्शन डिज़ास्टर खां जेको प्रोटेक्शन जे हवाले सां कमु करणो आहे. पर हेल ताईं शायदि हिननि खां विसरी थो वञे त असां कंहिं बैन अवी कन्वेंशन जा सिग्नेटरी में आहियूं. फर्ज़ कयो पाबंदी मढ़ियल तंज़ीमूं जेकॾहिं कमु कनि थियूं पयूं बदीन में, ऐं कमु करण खां पोइ बदीन में चैकिंग बि कनि थियूं पयूं, त ही आहे शइ. हुननि खां पुछूं था त बाबा तव्हां त पाबंदी मढ़ियल आहे, पाबंदी असां बैन अवी इदारनि मड़ी हुई, असां हिननि खे न लिखां सां कमकार कयूं पिया, जंहिंमें मतिलबु कुझु शइ आहे. अच्छा, हाणे हिन पासे चवंदा त बदीन ज़िले में जेका तबाही थी आहे त आम माण्हू जी असांखे शिकायत सोशल जेके सियासी तंज़ीमूं जेके मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उहे कमु कनि था, उन्हनि जी शिकायत लाइ त जेके उते मल्टीनेशनल इदारा आहिनि जेकॾहिं उहे बि को किरदारु अदा कनि हा त तमामु वॾो मसइलो हल थी सघे पियो. जेकॾहिं मसइलो हल न थिए हा त हिकिड़ी राहमवार थी वञे हा. त तव्हांजो उते सूरत हाल खे ॾिसो पिया त वाक़ई बि माण्हुनि जी इहा शिकायत बजाए त सनअती इदारनि खे जेको कमु करणु घुर्जे हिन फ्लड वारे सूरत हाल में उहो उन्हनि कमु न करे सघिया, इन जे करे ही सूरत हाल पैदा थी आहे. वाक़ई बि आहे. असल में इहो त सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल हिकिड़ो ख़ितो आहे, ऐं बदीन जेको आहे सिंध में सभिनी खां वधीक तेल ऐं गैस पैदा कंदड़ जेको आहे सिंध जे सभिनी ज़िलनि में, घोटकी में बि तेल गैस निकिरे थी पई, ऐं हिन ॾाखणी सिंध में बि सांगड़ में, टंडे अलायार में, इन्हनि में जेको आहे गैस निकिरे थी पई. ऑयल एंड गैस हिकिड़ो एक्ट आहे, ऑयल एंड गैस एक्सप्लोरेशन एंड प्रोडक्शन इन पाकिस्तान जे हवाले सां हिकिड़ो एक्ट आहे, जंहिं तहत जेको आहे पर लाइसेंस हिकिड़े खूह ते जेको आहे उहो उन्हनि खे 7 मिलियन माना 70 लख रुपया पर लाइसेंस उन्हनि खे उन्हनि प्रोडक्शन बोनस मां कम्युनिटी ते ख़र्च करणा आहिनि, ऐं उन कम्युनिटी ते उहो ख़र्च नथो थिए पियो. ऐं माना ईअं खणी चइजे त बदीन में जेको आहे उहो केतिरा ई खूह आहिनि, ईअं चई सघूं था त 7 में खूह आहिनि. माना 1981 में उते गैस निकिती, तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा दरियाफ़्त थिया, उन ते कमु शुरू थियो ऐं तेल कढणु शुरू कयो उन्हनि. ऐं अॼु 2011 आहे, माण्हुनि जी ज़िंदगी में का बि कंहिं बि क़िस्म जी तब्दीली कान्हे आई. ख़ासि करे असां खणी चऊं त माना हिकिड़ी यूसी आहे अहमद राजो, उन में बि तमामु घणा तेल जा ज़ख़ीरा आहिनि. पर अहमद राजो जी माण्हुनि जी तव्हां ज़िंदगी ॾिसो, जेका हिकिड़ी कोस्टल एरिया आहे, समुंड जे वेझो हिकिड़ी जेका यूसी आहे, उन में ई माण्हुनि जी ज़िंदगी तमामु घणी माना मुतासिर आहे. मिसाल तौर मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त हिते मूं वटि असां हिकिड़ी स्टडी कराईसीं, उन स्टडी में इहा शइ आहे त सिंध में जेको आहे प्रोविंशियल वाइज़ क्रूड ऑयल जेको निकिरे थो पियो 93% जेको आहे निकिरे थो पियो, जंहिंमें 76.72% जेको आहे परसेंटेज आहे, जंहिंमें पंजाब 23% आहे, ऐं जेको आहे परसेंटेज वाइज़ 18.85% जेको आहे ॿियनि सूबनि में थिए थो पियो. उन खां पोइ जेको आहे उहो खणी चइजे त जेको आहे नेचुरल गैस रिसोर्सिस में सिंध जेको आहे 96% पे करे थी पई, ऐं उन में जेको आहे टोटल असां खणी चऊं त जेको परसेंटेज वाइज़ आहे, ऐं जेके टोटल रिजर्वायर आहिनि 177.56 जेको आहे उहो असां खणी चऊं त परसेंटेज में जेको आहे गैस जे हवाले सां सिंध ॾिए थी पई. एनुअल प्रॉमिस वाइज़ असां जेके प्रोडक्शन ॾिसूं त जेको आहे उहो जेको आहे ऑयल प्रोडक्शन जेका आहे उहा सिंध में 56.36% आहे, जेका हींअर वधी आहे. सही. त माना कुदरती वसीलनि सां मालामाल हुजण जे बावजूद बि असां वटि इहा सूरत हाल आहे. उनमें उन्हनि इदारनि जो माना इहो आहे त उहे इदारा पाण खे रिस्पॉन्सिबल नथा सम्झनि. हाणे इहो कमु जेको आहे उहो सरकारनि जो आहे, त उहो कमु सरकारनि जो आहे, त उहो सरकार जेका आहे उहो कहिड़े क़िस्म जी रिस्पॉन्सिबिलिटी वठे थी या नथी वठे पई. ऐं उन खां अलावा मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधाईंदो आहियां. सरदार, मां चवंदुमि त ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां मोटी अची हिन ॻाल्हि ॿोली सिलसिले खे जारी था रखूं. ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां मोटी अची ॻाल्हि ॿोली सिलसिलो जारी रखंदासीं.